अस्सलाम वालेकुम दोस्तों। गुज़िरियल वीडियो ब्लॉग ते तव्हां जेका मूंखे मोट ॾिनी ऐं जेको तव्हां पसंदि कयो या जेका कई मां तव्हांजा लख लख थोरा मञा थो पियो। ऐं काफ़ी दोस्तनि मूंखे इनबॉक्स ते या प्लस व्हाट्सएप ते मूंखां पुछो त किथे तूं सफ़ा मर्दा दिलि त न थी विया आहियो जो ऐं ईअं एतिरी क़दुरु जेका मुर्दगी आहे हिन जे पोयों सबबु छा आहे या तव्हां मुर्दगी छो था फैलायो। तबसरनि में काफ़ी दोस्तनि ईअं चयो पियो। मां कतई तौर ते मुर्दा दिलि कोन आहियां। मुर्दा दिलि हुजां त मां कंहिं कुंड में वेठो मां वतां बसि इहो नवा ॻाईंदो, पर अहिड़ी क़िस्म का ॻाल्हि ई कोन्हे। मूंखे तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत महसूसु नथी पई थिए त मां कंहिं कम में रुधलु आहियां। मां कमु करे रहियो आहियां। मक़सदु आहे मूंखे उमेदु आहे। हिकिड़ी शइ जेका पाण गुज़िरियल प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल्हि कईसीं त हीअ जेको समाज में जेका अणसाफ़ आहे, जेकॾहिं को बि माण्हू कमु करे थो पियो त सभु माण्हू हुनजी ॾियंगूं छिकण जे चकरनि में। आख़िर हिन पोयों सबबु छा आहे? या जेको मां चयो त इहे वायरस आहे हिकु तरह जो ज़हनी जीअं छिते कुते वायरस जंहिं सोसाइटीअ जो तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां 97-98% जेका मेन स्ट्रीम ते जेके माण्हू पाण खे नज़र था अचनि हुन बीमारीअ जा शिकार थी विया आहिनि। इहो थियो छो आहे या इहा जेका जेको ट्रेंड आहे इहो छो फैलियो आहे, वधियो छो आहे? इहो ज़हन मूं कढी छॾियो त इहो को पंहिंजे सिंध में जेको आहे अकेले छड़ो सिंध में ई आहे, ईअं कोन्हे। सॼी दुनिया में इहा हिकिड़ी रविश जागी हुई ऐं इन जा जेके बुनियाद पेरीअ वांगुरु पेराडूअ वांगुरु जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे 80 खां बि गुज़िरियल सदीअ जे 80 खां तव्हांखे 5-10 साल पोइ ते वञिणो पवंदो। थियो छा हुयो त सॼी दुनिया में जेके सरमाएदार क्लास हुयो उन सरमाएदार क्लास रशिया जे वधंदड़ रूस जे वधंदड़ जेको आहे असर खे बुंझे ॾियण जे लाइ उन मुख़्तलिफ़ हिकमत अमलियूं पैदा कयूं हुयूं, ठाहियूं हुयूं। उन्हनि हिकमत अमलियुनि जे पोयों वॾे पैमाने ते इहो सबबु हो त क़तलाम कयो, ख़तमु कयो, वॾा माण्हू ख़तमु कयो। ऐं तव्हां नोट कयो 80 ताईं सॼे दुनिया में जेका इंटलेक्चुअल लीडरशिप हुई दुनिया जे मुल्कनि में उहा भारत में बि हुई, पाकिस्तान में बि हुई। पाकिस्तान में ज़ेडे भुट्टो जी शक्ल में हुई ऐं जेकॾहिं तव्हां इंडिया में ॾिसो त इंदिरा गांधी जी शक्ल में हुई, रज़ा शाह पालवी जी शक्ल में हुई, नजीब जी शक्ल में हुई, ओॾे फैसल जी शक्ल में हुई, जमाल नासर जी शक्ल में हुई, क़ज़ाफ़ी जी शक्ल में हुई। त इहा जेका वॾी लीडरशिप हुई जेका दर हक़ीक़त सरमाएदार खे माना अखियुनि में लॻे पई ऐं मग़रबी सरमाएदार खे उन लीडरशिप खे माराइणु शुरू कयो वियो हुयो। हिकिड़ो वॾी चाल हुई इहा ऐं सॼी दुनिया में इहा वेव हुई ऐं आहिस्ते आहिस्ते हुनखे मारींदा विया। रूस जो जेको वधंदड़ असरु हुयो जिस्मानी तौर ते तबई तौर ते उहो जेको अफ़गानिस्तान में वधे पियो ऐं उनखे मुंहुं ॾियण जे लाइ हिते भुट्टो खे मारायो वियो हुयो अॻ में। ऐं जनरल ज़िया हिन जॻह ते आंदो वियो। जनरल ज़िया जे हथारां हिते सॼे दुनिया में हाणे त उहो ख़ैर सऊदीअ जो जेको वली अदा उहो चवे थो पियो त असां मग़रब फरमाइश ते वहाबिज़म खे फैलायोसीं, रेडिकली कयोसीं, रेडिकल कयोसीं। वहाबिज़म ख़राबु कोन्हे, दुनिया जो को बि अज़म ख़राबु न हूंदो आहे। हर अज़म कहिड़ो बि मुक़दस हुजे पर हुन में जेकॾहिं रेडिकल शक्ल अची थी वञे ख़राबु थींदो आहे। असां त उस्ताद जे हथ में बि ॾंडो कोन था सही सघां, पर ॾंडो जंहिं वटि आहे उहो ख़राबु आहे। सिधी ॻाल्हि इहा आहे, सच खे ॾंड जी ज़रूरत ई कोन हूंदी आहे। कूड़ हूंदो आहे जेको ॾंडो हथ में खणंदो आहे, ज़ोर रखंदो आहे, मारींदो आहे। सो इन ई हिसाब सां जॾहिं असां ॾिसूं त उहो ॾंडे जी शक्ल में जेका वहाबीअ खे ताक़त ॾिनी वई ऐं अफ़गानिस्तान में बुरे तरह सां रूस खे पोइ हिते हटायो वियो। हाणे उन रविश में पाकिस्तान दुनिया जो वॾो स्टेक होल्डर थिए पियो ऐं तव्हां ॾिठो इन खे मूंखे ॿुधाइण जी ऐं जस्टिफाई करण जी ज़रूरत कोन हुई, न वरी महसूसु कयां थो पियो त हिते ज़िया साहिबु जीअं पाकिस्तान में आयो त ज़िया खां 10 साल अॻ में वरी तव्हां थोरो अञा ॿियो बि ॾिसिजो, हिकिड़ो ॿियो बि हिन में मोरकब अचे थो ख़ासि तौर ते पाकिस्तान जो। उहो इहो आहे त बंगाल टुटी वियो। बंगाल ताईं असांजो जेको इहो मुल्क हुयो मुमलिकत ख़ुदा दादे पाकिस्तान, हाणे उहो नओं हिकिड़ो आइन थो पियो अचे ऐं भुट्टे साहिब जे हथारां आयो। उन में मुमलिकत ख़ुदा दादे पाकिस्तान अणसिधी तरह अहिड़ो गुतो हर कराए इस्लामी जमहूरिया पाकिस्तान थिए थो पियो। हाणे मुमलिकत ख़ुदा दादे पाकिस्तान, ख़ुदा लफ़्ज़ उन ॾींहंनि में तव्हां नोट कयो हूंदो त न्यूज़ कास्टर या जेके प्रोग्राम PTV जूं जेके या रेडियो पाकिस्तान जो जेके एंकर हूंदा हुया जेके उहे ख़ुदा हाफ़िज़ चवंदा हुआ, पर सरकारी तौर ते लफ़्ज़ ख़ुदा बैन थियो हुयो ऐं अलाह आयो उन्हनि जॻह ते। मुल्क जे हिसाब सां नालो मटियो वियो ख़ुदा दादे पाकिस्तान, हेॾे वरी जेको आहे नालो मटायो वियो अलाह। ख़ैर सुठी ॻाल्हि आहे, ख़ुदा अलाह एक ई हस्ती जा नाला आहिनि, इहे मुतबरिक नाला आहिनि। पर
पोइ थियो ईअं त इहे हिते ज़ियाव जे हथारऊं असां वटि तसवुर असांजा गिदला कया विया। तसवुर गिदलनि करण जो हिकिड़ो वॾो सबबु हो, उहो इहो त हिते तव्हांजा ज़ीरोज़ ऐं हीरोज़ उन्हनि खे मलियामेट कजे। जिन खे तव्हां ज़ीरो सम्झो था, तव्हांखे साबित कराइजे त इहे हीरोज़ था, ऐं जिन खे तव्हां हीरो सम्झो था, तव्हांखे साबित करायो वञे त इहे ज़ीरोज़ था। इन तव्हांजे तसवुर सां खेॾ कई वई। इन्हनि ॾींहंनि में असांजी हिन सोसाइटीअ में जेके मुरविज लक़ब सुठा फज़ीलतनि वारा जेके हूंदा हुआ, जीअं वॾेरो आहे, भोतार आहे, इहे नंढड़ा लफ़्ज़ न आहिनि। अॼु बि तव्हां सिंधी लुग़तूं खोलियो, सिंधी लुग़त में त वॾेरो जॾहिं काइनात जो वॾेरो था चवंदो अलाह जी ज़ात आहे। जॾहिं तव्हां सोसाइटी जी था पिया ॻाल्हि कयो, ॻोठ जी था ॻाल्हि कयो, कम्यूनिटी जी था ॻाल्हि कयो, त मख़सूस रहण वारे नस्ल जी था पिया ॻाल्हि कयो, त हुनजो हिकिड़ो चङो मुड़ो ज़रूरु थींदो आहे। छड़ो माण्हुनि में कोन्हे, माखीअ में ॾिसो, किवलियुनि में ॾिसो, जानवरनि में ॾिसो, पखियुनि में ॾिसो, उहो परते निबातात में ॾिसो, तव्हांखे हिकु अदद हिकिड़ो अहिड़ो हूंदो को लीड रोल ते मिलंदो। ऐं सोसाइटी जी उन्हनि ॾींहंनि जो जेको लीड रोल हूंदो, समाज जो लीड रोल हूंदो, ॻोठ जो लीड रोल हूंदो, इहो असांजो वॾेरो हूंदो, इहो असांजो भोतार हूंदो, ख़राबु न हुयो। इहो बचाई बीठो पंहिंजे समाज खे धारियनि लूसी चोरनि जे हथारऊं जेका यालगार थी रही, उन खां बचाईंदड़ माण्हू हुयो। तव्हां खोलियो उस्मान बीपलाई जो किताबु सां गॾु, उन में तव्हां ॾिसो वॾेरे जो रोल आहे। खणो तव्हां लिम्बर्ग जो किताबु टेररिस्ट, तव्हांखे उन में ख़बरंदो त हिते वॾेरे जो रोल आहे। वॾेरो वॾी ताक़त रखंदड़ माण्हू, फाम वारो, फज़ीलत वारो, तॾो हलाईंदो, भोतार हो, भत विराईंदड़ हुयो। अच्छा, उन खे पोइते धिकण जे लाइ त इनखे पोइते कयो, छो त सोसाइटी हुनजे कढ हुई न, समाज कढ हुयो, माण्हू हुनजे कढ हुया। हिते छा कयो वियो त जेको अॻे असांजे मस्जिद में जेको मुला साईं हूंदो हुयो, जेको असांजे ओड़े पाड़े जे मानी वेंदी हुयो, खाईंदो हुयो, हाणे उन जी मानीअ खे कयो वियो सोसाइटीअ मां बंदि, उनखे ॿाहिरों ॿाहिरों पैसा मिलण लॻा, लिहाज़ा उहो मोतबर तरीन थींदो वियो। स्टेट रियासत जी बि हुन जे मथां हथड़ो लॻणु शुरू थी वियो, लिहाज़ा उहो पंहिंजे पाण खे फन खान सम्झणु लॻो। नंबर 1। नंबर 2, ॻोठनि में, समाज में हिकिड़ा जेके आम अहिड़ा माण्हू जिन जे ओड़े पाड़े में त छॾियो, पर पंहिंजे घर में बि उहा का सही नमूने जी रखत कोन हूंदी। उहो असांजो हिकिड़ो दोस्त मज़ाक मज़ाक में चवंदो आहे, जेकॾहिं घर में ॿीहर ॿोड़ घुरनि त बि हुनखे ॿोड़ न मिलंदो, तानो मिलंदो, तुनको मिलंदो। ओड़नि माण्हुनि खे वरी छा कयो त हथी ॾियारे अॻिते आंदो वियो, SHO जे हथारां। SHO खिचे वियो, हिनखे इज़त ॾियणी आहे। हाणे उहो जेको कुकुड़ चोर हुयो, हिकिड़ो आम माण्हू हुयो, उहो पुलिस में पियो अचे, उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां माण्हू छॾाए पियो, माण्हू धाए पियो। हाणे पाण माण्हुनि जो जेको वॾो मसिलो आहे उहो इहो ई आहे त पुलिस सनाथुला मसइला, उन्हनि में जेको मदद कंदो वरी असां चवंदा हा वॾेरो तूं आहे। हाणे इहो हिकिड़ो अहिड़ो चकर थियो जंहिंमें असांजो जेको असुलु इज़त वारो, फम फज़ीलत वारो जेको वॾेरो, उहो थी वियो पोइते। नवां हिकिड़ा हाइब्रिड टाइप जा फार्मिंग वॾेरा पैदा थिया। हाणे छड़ो इहो कोन थियो, वरी हेॾे तव्हां ॾिसो त तव्हांजे कननि में पैसिव गैर इरादी तौर ते वॾेरे जे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा कीअं कई वई। इन ॾहाके में तव्हां चिताए ॾिसंदव त PTE में राणीअ जी कहाणी, जंगल, दीवारें, वारिस, धुआं, सॼे चइनी सूबनि जा जेके उतां जा नशरियाती जेके सेंटर हुया, उन्हनि मां अमजद इस्लाम अमजद, असांजो अब्दुल कादिर जुणेजो साहिबु, साईं नूरुल हुदा शाह साहिबु आहे, होॾे डेनिस आइज़क, हेॾे यूनिस वारनि जे हथारां, ऐं उहो बलोचिस्तान में हिकिड़ो नओं पैदा कयो वियो राइटर, उन जे हथारां हिननि छा कयो त अहिड़ो मीडियाई हिकिड़ो तसवुरु माण्हुनि खे ॻुथणु शुरू कयो, जो तव्हां सम्झी वियो वॾेरो वॾो हरामी, वॾेरो ॾाढो किनो ख़राबु आहे, मायूं थो खणे। छड़ो तव्हां वटि न, वरी होॾे तव्हां पंजाब में ॾिसो त चौधरी हरामी आहे, चौधरी वॾो हरामी आहे। पठाणनि में वञी ॾिसो त हुते ख़ान जेको हुते उहो वॾो हरामी आहे, सिमगल वारा, बरूचनि में बि ईअं ई थियो। ईअं तव्हां नोट कयो, तव्हांजे सोसाइटीअ में जेके तव्हांजो क्लैनमैन हुयो, तव्हांजो वॾो हो, उनखे ज़लील कयो वियो। ऐं उते फज़ीलत वारो कहिड़ो रोल अदा हूंदो हो? फज़ीलत वारो रोल हूंदो शेरवानी वारो, शहर वारो। यानी तय करायो वियो त इहे जेके तव्हांजा जेके सोकाल जेके चङा मुड़ुस आहिनि, इहे तव्हांजा लूसी आहिनि। असुलु शइ त हे था, हिकिड़े पासे ॾे इहा थियो। सियासत जंहिंखे पाण था चऊं, तव्हां मञो या न मञो, पंहिंजे ॻोठनि में जेका सियासत आहे, सियासत जे बारे में शऊर, सियासत में अॻिते अचणु, वोट खे इज़त ॾियणु, इहो शहीद भुट्टे जे करे थियो हुयो। ज़ेडे भुट्टो
पाकिस्तान जो अहिड़ो हुयो जेको माण्हुनि खे हीअं लोॼियो हुयईं लिटरली छड़ो सिक्योरिटी काउंसिल में कोन पना फाड़िया आहिनि, हितां जा मुरव जा पना फाटा हुया जेके तव्हां न ॾिठा, असां न ॾिठा, पर अंदर में जेका हिते हिकिड़ो जमूद हो हुनखे लोॼियो हुयो। ठीकु आहे, त हाणे उहो जेको फ्लो त इहा सियासत पई अचे। हलिया त जेको मां तव्हांखे ॿुधायो त हिते असांजा तस्वर रहणा आहिनि, उन्हनि में सां हिकिड़ो तस्वर इहो सियासत जो बि हुयो। ॿोलियुनि सां त खिलवाड़ थियनि ई थियनि था पिया, पर सियासत खे ज़लील करिणो आहे। हाणे कीअं थियो, जनाब तव्हां वञो था यूनिवर्सिटीज़ में पॉलिटिकल साइंस पढ़णु, पॉलिटिकल साइंस सियासत साइंस आहे, सियासत इल्मु आहे, सियासत मज़ाक़ न आहे। सियासत सां समाज जा जेके हे पद आहिनि, समाज जा जेके कारवां आहिनि उहे मज़बूत था थियनि, समाज अॻिते थो अचे। सियासत नंढड़ी शइ कोन्हे, पर इन सियासत खे ज़लील कयो वियो अहिड़े नमूने सां जो तव्हां नोट कयो होटलुनि ते लिखियलु हुयो यहाँ पर सियासी गुफ्तगू करना मना है, माना सियासत ज़लील आहे, सियासत ख़राबु आहे, गुफ्तगू करणी मना आहे। अच्छा, अलिफ़ बे सां थोरी घणी हेराफेरी करे 420 करे थो, अलिफ़ बे खे बे जेको आहे दाह ॾेई चवणो आहे, ॾिसें थो हे मूंखां सियासत थो करे। यानी सियासत तव्हांजे ॿोलियुनि में ई चयो वियो त मुनाफ़क़त आहे, ज़लालत आहे, चालबाज़ी आहे, हिरफ़त आहे। हिरफ़त बि कहिड़ी, जंहिंमें नुक़सानु रसे छे हो रसे। तव्हां नोट कयो, तस्वर ख़राबु थी विया। अञा ॿियो हिकिड़ो अॻिते वञो, 80 खां पोइ पाण खे आई मीन 80 वारे ॾहाके में 71-72 खां पोइ पाण खे आज़ादी छा मक़सदु आहे आज़ादीअ जो? आज़ादीअ असां कंहिं साम्राज्य जे चक में आहियूं, ठीकु आहियूं, पर आज़ादी कहिड़ी? असां आज़ादी छा सम्झी? असां आज़ादीअ जे पोयों उनजी जेका ज़िमेवारी आहे उहा ज़िमेवारी सम्झी? कतई कोन। आज़ादीअ खे असां सिर्फ़ु हिकु शइ में फिक्स कयोसीं, इज़हार जी आज़ादी, ॻाल्हि ख़तमु। अरे भाई ईअं कोन्हे, आज़ादीअ जो मक़सदु छुड़वागी कोन्हे, आज़ादीअ जो मक़सदु ज़िमेवारी आहे। मां एतिरो घर में तव्हां नोट कयो अंग्रेज़ीअ में जेको घर जो वॾो हूंदो आहे, जेको मालिक हूंदो आहे, जेको आज़ादु हूंदो आहे, उनखे छा सॾियो वेंदो आहे? उनखे सॾियो वेंदो आहे इंडिपेंडेंट, आज़ादु। ऐं जेके घर जा जेके उन ते जेके इन्हिसार कंदा आहिनि उनखे सॾियो वेंदो आहे छा? डिपेंडेंट। वी डिपेंड चिताए ॾिठो, जंहिं मथां ज़िमेवारी आहे सॼे घर जी, उहो इंडिपेंडेंट आहे। इंडिपेंडेंट माना आज़ादु, इंडिपेंडेंट माना ज़िमेवार। उहा त असांखां ज़िमेवारी खसी वई। हिकिड़ी शइ सां असां मुंडी लॻाइजो वेही रहियासीं, असां चयोसीं हाणे आज़ादीअ जी मुराद इहा आहे त तव्हां ॻाल्हायो, छुड़वाग थी ॻाल्हायो, हर हिक जे मथां ॻाल्हायो, इनकार कयो। इन इनकार सां कनेक्ट छा थियो? जेको मां तव्हांखे चयो त रूस जे रहण जे पोयां मॉडर्निज़म खे धकु लॻणो हो, मॉडर्निज़म खे ख़तमु करिणो। मॉडर्निज़म जेका शऊर जे बालिदगीअ वारी आहे, जंहिंमें शऊर ॻाल्हाए थो, शऊर पुख़्तो थिए थो। मॉडर्निज़म जंहिंमें दुनिया हींअर ताईं जेका तव्हां तरक़ी ॾिसो था, मॉडर्निज़म जे करे आई आहे। ख़्याल जी तरक़ी, शऊर जी तरक़ी, शऊर जो उॾाम। इहो जेको उन उॾाम खे ख़तमु करण जे लाइ इहे जेके बि सॼे दुनिया में हिकिड़ी रविश पैदा थी, इहा ई रविश हुई जंहिंखे तव्हां अॼु पोस्ट मॉडर्निज़म था पिया चओ, जंहिंखे ॿिए माना में पोस्ट ट्रुथ था पिया चवनि। तव्हांखे नक़ली तस्वर ठाहे ॾिना विया आज़ादी। मां हिकिड़ो दोस्तनि खां सिर्फ़ु हिकिड़ो सुवालु पुछंदो आहियां, छा आज़ादु न आहियूं? असां कंहिं रोकियो आहे? हिन जंहिं वक़्तु तव्हांखे यादि हूंदो 80 वारे ॾहाके में पोस्टर ते फटका लॻा, कंहिं चंद माण्हुनि खे जेकॾहिं पोस्टर हूंदा विराइण जे लाइ वेंदा, पंफलेट विराइण लाइ वेंदा त पकड़िबा त फटका लॻा। अॼु तव्हां जंहिं दौर में रहो था पिया उन में केतिरी आज़ादी आहे? मसइलो न आहे, असां फासी चुका आहियूं उन भंवर में। बिल्कुलु हीअं जीअं असांजो अदब, असांजा अदीब, असांजा पढ़िया लिखिया माण्हू, असांजो हर इनकलाबी माण्हू 1 यूनिट जे अञा उन भंवर में नथो निकिरी सघे, उन ख़्याल ते 1 यूनिट चढ़ियो पियो आहे। असां इहो था पिया सम्झूं हर जॻह ते बसि इहे ई नुस्ख़ा इस्तेमालु थींदा, कोन्हे। असां अणसिधीअ तरह सां सफ़ा सोलो उन जो मां मिसाल ॾियांव त इहो असां ईअं था पिया सम्झूं, मूंखे जेकॾहिं पंहिंजो पाण इज़त वारो करिणो आहे त असांजो ख़्यालु ई इहो आहे त मां पंहिंजी इज़त वधायां न, पर मां ॿिए जी इज़त खे ख़तमु कयां, टोड़ियां, बेइज़तो कयां त मुंहिंजी इज़त वधी पए। त इहा जेका इहो ख़्याल जी जेका सॼी भञड़ आहे उहो छड़ो पाण शिकार कोन हुयासीं, सॼी दुनिया जा थिया ऐं सॼी दुनिया में तब्दीलियूं बि आयूं। काफ़ी मुल्क अॻिते वधणु शुरू थी विया, हलिया हुननि माण्हुनि पंहिंजो असरु अॻिते वधाइण बि शुरू कयो।
पर असां सां हिकिड़ो वॾो जेको मसइलो बणिजियो इहो आहे त असां फासी पियासीं। असां इन हिक ई जॻह ते फाथा पिया। उहो जंहिं गुलज़ार जी फिल्म जेका लेकिन आहे उहा ॾिठी हूंदी त हुन लेकिन में उहा जेका डिम्पल कपाड़िया जो रोल आहे जेका वक़्त जे भंवर में फासी पवंदी आहे। सच त इहो आहे त असां उन वक़्त जे भंवर में फाथा पिया आहियूं। इन करे ठीकु इन जे करे असां कंहिंखे सहूं नथा, असां कंहिंखे अॻिते वधणु नथा ॾियूं। असां इहो था सम्झूं जे इहो अॻिते वधियो त माना मां पोइ हिते थी वेंदो साईं। असां इहो सम्झूं था पिया सच सिर्फ़ु असां वटि आहे, ॿिया सभ जो सभु कूड़ा आहिनि। सो दोस्तो, इन रवश खे तब्दील करणो पवंदो। असां इन रविश ते चढ़णु जॾहिं असां सिखियासीं, ॿियो जॾहिं अॻिते वधंदो तॾहिं मुंहिंजे लाइ गुंजाइश ठहंदी। रेल वांगुरु हिकु दॿो अॻिते थींदो, ॿिया सभु अॻिते थींदा। ईअं कतई कोन थींदो त रेल जे हिकिड़े छो सोसाइटीअ में पाण वेठा आहियूं, सभु फ़र्द आहियूं हिकु ई सोसाइटी आहे ऐं सभु को इज़त वठे थो, सभु को मान लहणे थो पियो। जेकॾहिं असां पंहिंजी इज़त ऐं पंहिंजो कमु अॻिते आणणु चाहियूं था त असां ॿिए जे कम खे बि अॻिते आणणु असांजे मथां वाजिबु आहे। ऐं जेसिताईं असां इहा रवश नथा पिया मटूं तेसिताईं असां इन ग़लीज़ दौर में रहंदासीं। ऐं ॿिए दफ़े इंशाअल्लाह ताला पाण ईंदासीं त अञा वरी इन केस खे थोरो अॻिते ॾिसंदासीं, ॿियो मौज़ू खणी ईंदुसि मां। लख थोरा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।